ड्रामा सीरियल दुलाब जी कामयाबी खां पोइ दोस्तों जेको ही नई अपडेट आई तो दुलाब 100 किस्ते ख़त्म थी वेंदो। इहा अपडेट ॿुधी करे अलाए केतिरनि जेको आहे सब्सक्राइबरनि यानी दोस्तनि मैसेज कया आहिनि, कमेंट कया आहिनि, बाबा दुलाब 100 ते ख़त्म न थियणु खपे, अॻिते वधायो वञे। अॼु उन्हनि खे ॿुधाईंदासीं त छा दुलाब अॻिते 100 खां अॻिते हलंदो तव्हांजे कमेंट जी राय में, या 100 ते पको बंदि थींदो, छो अॻिते हलणु खपे, अॻिते छो न हलणु खपे। हिन वीडियो खे आख़िर ते ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांजा कमेंट पढ़ियासीं, तव्हां सभिनी चैनलनि ते इहे कमेंट कया आहिनि त 100 खां अॻिते वधायो, सुठे ड्रामे खे हमेशह बंदि कयो वेंदो आहे। ऐं कुझु दोस्तनि ईअं बि लिखियो असां पंहिंजी तरक़ी खे नथा ॾिसणु चाहियूं। ईअं न आहे दोस्तों, कहाणी 100 ताईं लिखियलु आहे, अॻिते बि लिखिजी सघे थी, लेकिन अॻिते जीअं जीअं कहाणी डिघी थींदी वेंदी तीअं तीअं ड्रामे जो मज़ो छॾाइजी वेंदो। इन जे करे उन्हनि इहो सोचियो आहे राइटर ऐं डायरेक्टर त इन खे 100 ते मेलो मतलु आहे, 100 ते ड्रामे खे ख़त्मु कयो वञे ऐं वरी ॿियो ड्रामो वेरनि जी बस्ती हलायो वञे। हुनजो टीज़र हिकु अची बि चुको आहे, पहिरियों टीज़र शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल ते टीज़र पियो आहे, वञी ॾिसी सघो था। ऐं वेरनि जी बस्ती जो टीज़र आहे उहो। हिन जे करे हिनखे ख़त्मु न कंदा, 100 ते वञी दुलाब खे ख़त्मु कंदा, अॻिते वधाईंदा कोन। तव्हांजा कमेंट पढ़ियासीं, सुठो लॻो, तव्हां ड्रामे सां प्यारु कयो था, तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं दोस्तों।